अॼु सिंध समेत सॼी दुनिया में पोरियतनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। तारीख़ में 1 मई खे वॾी अहमियत आहे। सॼी दुनिया में हर साल ही ॾींहुं पोरियतनि जो ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। सन 1886 ईस्वीअ जे मई महीने जी 1 तारीख़ ते अमरीका जे मज़दूरनि ऐं पोरियतनि सरमाएदारनि ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कयो। उन ॾींहुं धरतीअ जे गोले ते जॾहिं सिज कनी कढी तॾहिं लखनि जे तइदाद में मज़दूर शिकागो ऐं अमरीका जे ॿियनि शहरनि में गॾु थिया। संदनि मुतालबो हो त मिलुनि ऐं फैक्ट्रियुनि में 16 ऐं 18 कलाकनि बदिरां रुॻो 8 कलाक कमु वरितो वञे, छो त मज़दूरनि खां रोज़ानो मिलनि ऐं फैक्ट्रियुनि में 16, 18 ऐं 20 कलाक कमु वरितो वेंदो ऐं खेनि वरी उजरत एतिरी ॾिनी वेंदी हुई जंहिंमां संदनि पूरत न थींदी हुई। मतिलबु त जेतिरो खाउन कमु वरितो वेंदो हो ओतिरी खेनि उजरत न ॾिनी वेंदी हुई। उन ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ मज़दूरनि बग़ावत जो झंडो हथ में खयो ऐं हू जॾहिं मुतहद थी रोडनि ऐं रस्तनि ते निकिता तॾहिं संदनि पुठिते मुड़णु नामुमकिन हो। मज़दूरनि पंहिंजा हक़ घुरण जे लाइ न रुॻो एहतिजाज कया पर हड़तालूं बि कयूं। सरमाएदारनि संदनि मुतालबा मञण बदिरां खेनि नौकिरीअ मां ई नेकाली ॾेई ते छॾी ऐं उन्हनि जी जाइ ते नवनि मज़दूरनि खे भर्ती ते कयो या वरी हड़ताली मज़दूरनि खे लालच ॾेई कम ते वरितो। सरमाएदारनि जे उन अमल में मज़दूरनि खे पाण में इत्तेहाद करण जो अहसासु ॾियारियो ऐं हुननि पंहिंजूं सिफ़ूं मज़बूत करे ट्रेड यूनियन्स ठाहियूं ऐं पंहिंजी जिदोजहद जे सफ़र खे अॻिते वधायो। 1 मई ते मज़दूरनि ज़मीन आसमान हिकु करे छॾियो। संदनि उब ॾारींदड़ नारनि, इत्तेहाद ऐं जिदोजहद खां सरमाएदार बौखलाइजी विया। हूअं त 1 मई ते अमरीका जे हर नंढे तोड़े वॾे शहर में मज़दूरनि एहतिजाज कया, पर सभ खां वॾा जुलूस ऐं मुज़ाहिरा शिकागो शहर में थिया। हुकूमत में वेठल सरमाएदारनि मज़दूरनि जा मुतालबात न मञिया पर हक़ सच ऐं इंसाफ़ जी ॻाल्हि करण ते पोरियतनि मथां मचिरजी पिया ऐं हुननि मज़दूरनि जे जलसनि, जुलूसनि, एहतिजाजनि ऐं रेलियुनि मथां गोलियुनि जो मींहुं वसायो, जंहिंमें केतिरा ई पोरियत मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी थी विया, केतिरनि खे फाहीअ जे फंदे ते लटकायो वियो ऐं हज़ारे पोरियतनि खे गिरफ़्तार करे मथनि वेश्याणो तशदुद कयो वियो। शिकागो जे रोडनि ऐं रस्तनि ते मज़दूरनि जो रतु पाणी वांगुरु वहणु लॻो। सरमाएदारनि ऐं उन्हनि जी सरकार सम्झो थिए त गोलियुनि जी बरसाति सां मज़दूर डिॼी पोइते हटी वेंदा ऐं पंहिंजी जिदोजहद तां हथु खणी वेंदा, पर हू भुलियल हुआ। मज़दूर हर ज़ुल्म ऐं ज़्यादती सही पुठिते न हटिया पर अञा अॻिते वधंदा रहिया। हुननि पंहिंजे साथियुनि जे हारियल रत मां कपिड़ा रेटा करे पंहिंजा झंडा ठाहिया। उहो हुननि मज़दूर तहरीक खे झंडो ॾिनो जंहिंजो मतिलबु इनकलाब आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु बि सॼी दुनिया जे मज़दूरनि जे झंडे जो रंग ॻाढ़ो आहे। आख़िरकार सरमाएदार खे मज़दूर अॻियां पंहिंजा गोॾा खोड़णा पिया ऐं मज़दूरनि जे मुतालबनि खे मञींदे 8 कलाकनि वारे उसूल खे मञिणो पियो। शिकागो जा पोरियत पंहिंजे रत जो रेज ॾेई ईंदड़ वक़्त जे पोरियतनि लाइ आसानियूं पैदा करे विया, पर पोइ वरी सरमाएदार आहिस्ते आहिस्ते मज़बूत थींदो वियो। सिंध समेत मुल्क जी मज़दूरनि खे ॾिठो वञे त ज़माना बदिलिजी विया पर न बदिली त उहा पोरियत जी हालति न बदिली। पोरियत अॼु बि साॻियो सूरनि में आहे। ख़ाउंसि कमु घणो वरितो वञे थो पर खेसि उजरत तमामु घटि ॾिनी वञे थी, जंहिंमां ज़िंदगीअ जो गाॾो हलाइणु तमामु ॾुखियो आहे। हिन महांगाई वारे दौर में मज़दूर खे 50,000 रुपया पघार ॾिनी पई वञे, किथे त वरी उन खां घटि पघार ॾिनी पई वञे। तंहिं करे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मज़दूर खे जीअं घणी न त पोइ एतिरी उजरत ॾिनी वञे जो हू पंहिंजी ज़िंदगी सही नमूने गुज़ारे सघे।